बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तव्हांखे सिंध जे कुझु रवायती खाधनि जे बारे में ॿुधायां थो। असांजो रवायती खाधो मखण माखी, लस्सी, धौरो, साग उफराटो, जेको असांजो सिंध जो रवायती ऐं सकाफ़ती खाधो आहे, जेको असांखे माल ऐं पंहिंजे ज़मीन मां मिलंदो आहे। सिंधी सरें जो साग ऐं उन जे मथां मखण पियल आहे। सभिनी सिंधियुनि जो तमामु पसंदीदा खाधो आहे। तव्हां हिकिड़ो ॿियो थां ॾिसो था, उन में साग ऐं असांजी सिंधी रवायती मानी मौजूदु आहे। हिन सां गॾु तव्हांखे सिंधी ट्रिकुंडो उफराटो ऐं उन सां गॾु साग ते पियल मखण जी टिकी नज़र अची रही आहे। सिंधियुनि जो आम ऐं रवायती खाधो आहे, जेको तक़रीबन रोज़ इस्तेमालु कंदा आहिनि। उफराटो आहे, मिठो उफराटो आहे। हिन में खंड सां गॾु हिनखे ठाहियो वेंदो आहे। गिह आहे, गिह में खंड या गुड़ मिलाए खाधो वेंदो आहे। सिंध में अक्सर इन तरीक़े जो खाधो इस्तेमालु थींदो आहे। लस्सी, धौरो ऐं मखण उन्हनि जो रोज़ानी जो खाधो आहे। इहे सिंध जा रवायती ऐं सकाफ़ती खाधा आहिनि। सब्सक्राइब करें यूट्यूब चैनल सिंधी मारू। नवन वीडियोज़ जे लाइ बेल दबायो ऐं लाइक कयो। सिंधी मारू यूट्यूब चैनल। महिरबानी, शुक्रिया।